नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में रमजानुल मुबारक में महंगाई उरूज ते पहुंची वई। आम वहापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ल हुअण करे शहरी सख्त परेशानी जे वर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हाफिज़ मेमण जी ही रिपोर्ट। नाज़रीन, सॼे मुल्क जे टंडो मोहम्मद खान ज़िले में रमज़ान मुबारक जे हवाले सां इंतज़ामिया जी तरफ़ां को बि इंतज़ाम कोन कयो वियो आहे। महांगाई तमामु घणी उरूज ते आहे। अचो त महंगाई जे सटियल अवाम खां वीचार वठूं। जेकॾहिं महांगाई खे ॾिसूं था न त आउं सम्झां थो त ग़रीब माण्हू जेको आहे, जेकॾहिं को मज़दूर आहे 500 रुपया जेकॾहिं कमाए थो न, आउं सम्झां थो त हींअर 400 साढा 400 रुपया किलो रुॻी मुर्गी आहे। पटाटो मिर्च ऐं बसर आहे न, उहो बि जेकॾहिं वञे थो वठण त उन में 200 250 ख़र्च थियो वञनि। हाणे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 500 रुपया जहिड़ो कमाए थो त 500 रुपये मां छा वठे? अटो वठे थो 80 रुपया किलो, गेहु वठे थो 300 रुपया किलो। हाणे उहो ग़रीब माण्हू जहिड़ो मज़दूर छा करे? हिन वक़्तु रमज़ान जे महीने में मज़दूरी कोन्हे। ॿियो लॉकडाउन जे करे माण्हू सभु अवाम परेशान लॻी पिया ऐं हिन वक़्तु जेके ग़रीब माण्हू आहिनि एॾा त वक़्तु तंग थी पिया आहिनि जो पंहिंजे ॿारनि जो कपिड़ो वठी सघनि ऐं कपिड़ो त परे रहियो पर हिन वक़्तु जेको पंहिंजे घर जे राशन जी फाका कशी कटे रहिया आहिनि। जीअं त टंडो मोहम्मद खान में रमज़ान जे महीने में तव्हां ॾिसो त महांगाई चोट चढ़ी पई आहे। 5 रुपया और 10 में विकामी पई त बराए करम असीं DC साहब खे इहा रिक्वेस्ट कंदासीं इन शइ ते ध्यानु ॾिनो वञे त जीअं माहे रमज़ान जे महीने में जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, अबोझ माण्हू आहिनि, उहो हिन बरक़त वारे महीने में पंहिंजो इफ़्तारियूं या सहरियूं वग़ैरह जेके आहिनि सुकून सां करे सघनि। महंगाई त तमामु चोट चढ़ियल आहे। दुकानदारनि जो पंहिंजो स्टोर ऐं जेको सो ग्राहकनि खे जेको त ॿिए रेट ते था ॾियनि ऐं जेको हुन रेस्टोरेंट जे मुताबिक़ हूंदा रेस्टोरेंट खां वधीक जेको सो रेट ते जेको सो सामान हलाइनि पिया ऐं जेको सो को बि रोज़ेदार या मुसलमानियत जे हिसाब सां कंहिं बि शइ जो हिननि खे ख़्यालु कोन्हे। DC साहब जेको सो शहर में निकलना तैयार कोन्हे। जो ज़रूरियात ज़िंदगी की चीज़ें हैं, आटा है, दालें हैं, चीनी है, इस वक्त जो ज़रूरियात ज़िंदगी के अंदर गुजरे उसके ऊपर अभी काबू पाया नहीं जा रहा है। तो मैं इस वक्त की मौजूदा हुकूमत से जो है ये मुतालबा करता हूँ, गुजारिश करता हूँ कि लिहाजा जितनी भी ज़रूरत है, जितनी भी चीज़ें ज़रूरत की उनके ऊपर फिलफौर कदम उठाया जाए। नाज़रीन, तव्हां शहरियुनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सफ़्तेन अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान TV न्यूज़, टंडो मोहम्मद